अस्सलाम नाज़रीन, मेहरान टीवी में भलीकार मां मुबशिर सोलंगी सबका पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। वफ़ाक़ी हुकूमत अवाम मथां पेट्रोल बम किराए छॾियो। पेट्रोल जी क़ीमत में हिक ई वक़्तु 137 रुपया 24 पैसा फी लीटर वाधि। पेट्रोल जो नओं अघु 458 रुपया 41 पैसा फी लीटर ताईं पहुची वियो। डीज़ल जे अघ में बि ॻाटे तोड़ वाधि। फी लीटर ते 184 रुपया 49 पैसा वाधि। डीज़ल की नई कीमत 520 रुपया 35 पैसा मुकर्रर। नोटिफिकेशन जारी। ज़र मूजिब पेट्रोल लेवी ते 160 रुपया 61 पैसा कई वही है। डीज़ल ते लेवी पूरी कई वही है। वज़ीर आला मरियम नवाज़ पंजाब के समूरन शहरन में पब्लिक ट्रांसपोर्ट मुफ्त करण जो ऐलान करे छॾियो। आबादगारन के फी एकड़ फी लीटर डीज़ल ते 100 रुपया सब्सिडी ॾियण जो फैसलो। रजिस्टर्ड मोटरसाइकिल वारन शहरन के 20 लीटर पेट्रोल ते 100 रुपया सब्सिडी मिलंदी। ऑरेंज लाइन ट्रेन, मेट्रो बस, स्पीडो बस और ग्रीन इलेक्ट्रिक बस में शहरी मुफ्त सफर कंदा। मरियम नवाज़ चयो आहे त अमेरिका ईरान जंग जा असर सभिनी जे साम्हूं आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ॾुखियनि हालतुनि में आवाम खे रिलीफ ॾिनो आहे। गुड्स ट्रांसपोर्टरनि पारां पेट्रोल अघनि में वाध जी मज़म्मत। बारनि में 60% वाध जो ऐलान करे छॾियो। पाकिस्तान गुड्स अलायंस के सदर मलिक शहजाद चयो आहे त पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में वाध सां मुल्क में महांगाई जो तूफ़ान ईंदो। हुकूमत जे ग़लत पॉलिसियुनि सबबि लखे माण्हू बेरोज़गार थी रहिया आहिनि। नज़रसानी न कई वई त मुल्क जो ट्रांसपोर्ट बीही वेंदो। जमायत इस्लामी पारां पेट्रोल अघनि में वाध ख़िलाफ़ मुल्क गीर तहरीक हलाइण जो ऐलान। जमायत इस्लामी जमीर हाफ़िज़ नईम चयो आहे त पेट्रोल ऐं डीज़ल जे अघ में ॻाटे चोड़ इज़ाफ़ो बर्दाश्त जोॻो न आहे। ग़रीब ऐं मिडिल क्लास माण्हुनि खे जेरे मारियो पियो वञे। हाफ़िज़ नईम वधीक चयो आहे त जमायत इस्लामी पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध खे रद्द करे थी। अघनि में इज़ाफ़े ख़िलाफ़ अॼु खां सॼे मुल्क में एहतजाजी मुज़ाहिरा कया वेंदा। सिंध के कौमपरस्तन ऐं GDA पेट्रोल के अघनि में इज़ाफ़ो वापस वठण जो मुतालबो करे छॾियो। सिंध यूनाइटेड पार्टी पारां सॼी सिंध में 3 ॾींहं एहतजाजी मुज़ाहिरनि जो ऐलान। सरदार रहीम चयो आहे त आवाम मथां महांगाई जो वधीक हमलो कयो वियो आहे। हुकूमत जे ग़लत पॉलिसियुनि सबबि ग़रीब आवाम फाका कशी जो शिकार आहे। सैयद ज़ैन शाह चयो आहे त हुकुमरान पंहिंजा शाही ख़र्च घटाइण बदिरां आवाम मथां भार पिया विझनि। हुकूमत जी नाक़िस पॉलिसियुनि जे करे ग़रीब आवाम भोॻे रहियो आहे। QHE सरबराह अयाज़ लतीफ़ पली जो चयो आहे त पेट्रोल अघ में 137 रुपया फी लीटर इज़ाफ़ो आवाम सां ज़ुल्म आहे। क़ीमतुनि में वाध वापस वरिती वञे। STP सरबराह डॉक्टर कादर मक्सी पारां बि पेट्रोलियम शयुनि जे अघ में वाध जी मज़म्मत। पेट्रोल अघ में वाध ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में माण्हू रोडनि ते निकिरी आया। नंढे शहर में शहरनि ऐं ट्रांसपोर्टरनि जो थरकोल रोड ते एहतजाजी धरणो। बदीन में चिंची रक्षा ड्राइवरनि जो काज़िया वाह पुल ते एहतजाजी मुज़ाहिरो। हुकूमत ख़िलाफ़ नारेबाज़ी। उमरकोट में सवे शहरी सियासी समाजी कारकुन सरापा एहतजाज। शहर के मुख्य चौक ते मुज़ाहिरो कयो वियो। टंडोबागो, मानजंद ऐं ॿियनि शहरनि में बि एहतजाजी मुज़ाहिरा। पेट्रोल अघनि में वाध जूं दाहूं। सिंध के मुख़्तलिफ़ इलाक़नि में बरसात जो सिलसिलो जारी। हैदराबाद, टंडोलाहियार, मटियारी में ख़ास ऐं जामशोरो में बरसात। खैरपुर, गंदकोट, थारूशाह, तंगवाणी, पडीनन ऐं गंडियारो में ॿिए ॾींहुं बि वसकारो। घारो, बांदी, मोरो, खानबाहण, दाहिली, छाछरो ऐं ॿियनि इलाइक़नि में पिणु बरसात। रोडनि रस्तनि ऐं हेठाहीं वारे इलाइक़नि में पाणी भीजी वञण करे रवासी मुश्किलातुनि जो शिकार। सदर आसिफ अली ज़रदारी जो वेझो दोस्त ग़ुलाम कादिर मरी लाॾाड़ो करे वियो। ग़ुलाम कादिर मरी कुछ ॾींहनि खां बीमारी सबबि कराची जी निजी अस्पताल में दाख़िल हो। इलाज दौरान संदसि साह जी तंज टुटी पई। पार्टी अॻवाननि ऐं बिरादरी में दुख जी लहर। मरहूम जी जनाज़ नमाज़ अॼु मंझंदि जो टंडोलाहियार वेझो अबारे ॻोठ में अदा कई वेंदी। मिठी अस्पताल के चीफ मेडिकल ऑफिसर के मुबैना आपघात वारे केस में 3 सीनियर डॉक्टरनि समेत समूरन जवाबदारनि की ज़मानत रद्द। अदालत अॻूणे MS हरेश जुगानी, मोहन खत्री, डॉक्टर अब्दुल मालिक नोहड़ी ऐं ॿियनि जी ज़मानत रद्द करे छॾी। ज़मानत रद्द थियण बैदि जवाबदार कोर्ट मां फरार। पुलिस ॾिसंदी रहिजी वई। सिविल अस्पताल के चीफ मेडिकल ऑफिसर अब्दुल करीम शेख डॉक्टरनि ऐं अमले जी मुबैना ज़ियातुनि खां तंग अची आपघात कयो हो।